तहां जो मुक़ाबिलो के अहिड़े माण्हूअ सां आहे जेको शैतानीअ जा समूरा हुनर रखे थो। इन्हीअ लाइ तव्हांखे उन जी शैतानी चालुनि खां होशियारु रहणो पवंदो। अमा साइण, मां इन मीर जाफ़र जी समूरी चालुनि खां वाक़िफ़ आहियां। मंसूर बाबा, तव्हां छा था सम्झो त तव्हां उन खे शिकस्त ॾियण में कामयाबु ईंदो? सोटर, मंसूर खान जेको वाइदो कयो न उहो पूरो करे ॾेखारे। हिन वक़्त ताईं पुलिस असांजो रुख नाहे कए। जेकॾहिं मंसूर खान DSP सां न मिले हा ऐं पुलिस खे न रोके हा त मीर शाहनवाज़ खान हिन टाइम ते असांजा घर ड्राई पट कराए छॾे हा। हा ठारा, मीर शाहनवाज़ खान इहो ई चाहे थो त हितां जो को बि माण्हू अमुन सां न रहे। अदा, मां तोखे रोकींदुसि कोन, पर हिकु सलाह थो ॾियां, कुझु ॾींहुं सब्र कर, हू हिते पाणे हली ईंदी। जेकर तूं हुन सां मिलण लाइ होॾां वेंदो रहंदे न त पोइ हू वापसि कॾहिं बि कोन ईंदी। पुट, सालार तोखे तमामु सुठी सलाह ॾिनी आहे। थोरो सब्र कर ऐं दिलि पकी कर। तूं उन सां मोहबत कंदो आहीं, जे तूं उन खां सिवा नथो रही सघीं त उहे बि तोखां सिवा न रही सघंदी।